I'm a professional journalist currently living in the United States. मूंखे तव्हां खां हिकिड़ो सवाल इहो आहे त जेको मौजूदा मंज़रनामो आहे सिंध जो, उन में हिकु तरफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जेका गुज़िरियल 15 सालनि खां सिंध में हुकूमत करे पई ऐं उन जंहिं तरीक़े सां हुकूमत कई आहे उहा हाणे दैट इज़ अ ओपन सीक्रेट, उन ते शायदि वधीक ॻाल्हाइण जी ज़रूरत हाणे न आहे। ॿिए तरफ़ जेके असांजी सिंध जी जेका सियासत आहे उहा डॉक्टर कादिर मक्सीअ वटि आहे, उहा अयाज़ लतीफ़ पली जे वटि आहे, उहा जलाल महमूद शाह वटि आहे, पर उहे सभु जेके हिन इंडिविजुअली न एतिरा सघारा आहिनि, न हुननि वटि एतिरो वर्कर बेस आहे, न हुननि वटि एतिरो सरमायो आहे, ऐं न ई हुननि खे ताक़तवर जेके सिंध जो क्लास आहे, जेको वॾेरो जंहिंजी तव्हां ऐं असां ज़ोर टोड़ जी ॻाल्हि कयूं था, न उनजी सपोर्ट हासिल आहे, ऐं न ई वरी जेके इक़्तिदार पाकिस्तान में विराईंदियूं आहिनि अपेरेंटली शायदि उन्हनि जी सपोर्ट उन्हनि खे हासिल न आहे। त हाणे इहो त आहे मौजूदा मंज़रनामो। इन में तव्हांखे इहो फील कोन थो थिए त जेकॾहिं इहे धुरियूं जेके बज़ाहिर पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे ग़लति हुकुमरानीअ खे पंहिंजे पंहिंजे सतह ते अलॻि अलॻि अंदाज़ में जेको आहे सो तनक़ीद जो निशानो बनाइनि थियूं ऐं इन खां जिंद छॾाइण जी ॻाल्हि बि कनि थियूं, पर उहे पाण में मिली गॾु वेही करे का सियासी हिकमत अमली कोन थियूं जोड़नि। उन चयो मुमकिन न आहे त तव्हां सभु धुरियूं पाण में मिली करे का हिकिड़ी हिकमत अमली जोड़ियो, या जेकॾहिं तव्हां सम्झो था त उन में के मसइला आहिनि त थोरो असांखे गाइड कयो त आख़िर उहे कहिड़ी नोयत जा प्रॉब्लम्स आहिनि जेके तव्हां सभिनी खे गॾु वेहण ते जेको आहे सो मजबूर कोन पियूं कनि। थैंक यू सर। साईं महिरबानी माजिद साईं। हाणे ॻाल्हि इहा आहे त असांखे रोल मॉडल पेश करणो पवंदो। मसलन पीपल्स पार्टी रुगो 15 साल त लाॻीतो इक़्तिदार में रही आहे, पर पीपल्स पार्टी 70 जे ज़माननि खां वठी वक़फ़े सां इक़्तिदार में रहंदी आई आहे ऐं सिंध जी तमामु वॾी अक्सरियत पीपल्स पार्टी जी फॉलोइंग करे थी, वोट ॾिए थी, कुझु ठपा ऐं धांधलियूं सभु कुझु थियनि थियूं। त हाणे सुवाल इहो आहे त जेके बि अपोज़िशन जूं पार्टियूं जॾहिं पीपल्स पार्टी इक़्तिदार में न हूंदी आहे त रोल मॉडल कहिड़ो आहे? अरबाब रहीम, ॼाम सादिक अली, सैयद मुज़फ़र शाह, लियाकत जतोई। त जॾहिं सिंधी माण्हू भेट कनि था या सिंधी पढ़ियल समाज भेट करे थो त भई पीपल्स पार्टी इक़्तिदार मां वई ऐं इस्टेब्लिशमेंट असांखे जेके चेहरा मुतारिफ़ कराया इहे त इहे आहे, उन जा कारनामा ॻणींदो त हिननि खां वधीक बुछड़ाइन में आहिनि फाथल। त असां चऊं था त असां कहिड़ो रोल मॉडल माण्हू असां वॾेरनि सां जेको तव्हां बि चओ था या कुझु धुरियूं इन जूं अॼुकल्ह वकालत कनि पियूं त वॾेरनि जो सहारो वठो ऐं मिड़े असेंबली में घिड़ो, त असां माण्हुनि खे रोल मॉडल कहिड़ो ॾेखारींदासीं त भई असां फलाणो दौर मोटाईंदासीं सिंध में, हिननि वॾेरनि सां असीं गॾिजी अलायंस कयूं था, असीं हिननि सां गॾिजी बीहूं था ऐं पोइ जॾहिं असां खटे वेंदासीं इलेक्शनूं त जीअं माज़ी में हिननि ही कारनामा करे ॾेखारिया पंहिंजे दौर इक़्तिदार में, हाणे असां अहिड़ी सिंध ठाहींदासीं। त माफ़ी सां चवां थो त हू क़ाबिल शर्म जेके कंट्रीब्यूशन्स आहिनि जेके माज़ी में सिंध जे हिसे में आया आहिनि, त इन जे करे वर्केबल जी ॻाल्हि कोन्हे। ॾिसो फ़ैसिला कुन आहे ऐं माण्हुनि जो वोट ही सही आहे त असां कॉम्प्रेस पार्टियूं कमज़ोर आहियूं, असां वटि एॾो ग्रास रूट्स ते तंज़ीमकारी कोन्हे, असां वटि एॾी फिनेंशियल बैकअप कोन्हे ऐं समाज जी सपोर्ट कोन्हे साहिब हैसियत माण्हुनि जी, ऐं रियासत जा इदारा जेके एजेंसियूं परदे जे पोयां खेल खेॾनि थियूं उन्हनि जो असांखे अञा क्लियरेंस कान थी मिले। पर कॾहिं कॾहिं इहो थींदो आहे त घणी महिनत, घणा वॾा वाक़िया जेके आहिनि उहे समाज खे यकसर तब्दील करे वठंदा आहिनि। हींअर रियासत पंहिंजे पूरे बहरान जे बदतरीन दौर मां गुज़रे पई, वफ़ाक़ी जेका बि रियासत जी शिकिल आहे उहो बदतरीन दौर मां गुज़रे पई अंदरूनी खाना बहरान जे। त इन बहरान में जेकॾहिं असां सिंधी माण्हू पंहिंजे मुस्तक़बिल जे बाबति सही फ़ैसिलो वठण जा अहल थी वेंदासीं, असांजो चवणु रुगो एतिरो आहे त तव्हां लेवल प्लेइंग फील्ड जेका उहो सभिनी माण्हुनि लाइ हिकु जहिड़ी छॾियो। जीअं पीपल्स पार्टी इलेक्शन विढ़े थी, जीअं पीटीआई इलेक्शन विढ़े थी, जीअं ॿियूं मुस्लिम लीगूं इलेक्शन विढ़नि थियूं, असां जेके सिंध परस्त माण्हू आहियूं असांजे लाइ साॻियो मैदान छॾियो त असां पंहिंजे पंहिंजे माण्हुनि खे अप्रोच करियूं वोट लाइ, ऐं पोइ जेको माण्हू जंहिंखे वोट विझे उनजो वोट ईअं ॻणियो वञे
त असां एतिरी असांजो जेको नरेटिव आहे या असांजो बयानियूं जेको आहे या असांजो नुक़्ते नज़र आहे उहो अवाम वटां रद्द थियल न आहे जो चइजे त माण्हुनि बिल्कुलु असांजी ॻाल्हि खे रद्द करे छॾियो आहे ऐं माण्हू ॿुधण लाइ तयारु न आहिनि, ईअं न आहे। जे माण्हू न ॿुधनि त माण्हू असांजे चवण ते सिंध जे मसइलनि ते जेकॾहिं असीं कॉल स्ट्राइक कॉल ॾियूं था त कराची खां कश्मीर ताईं सिंध बंदि थिए थी। असां एहजाज मुज़ाहिरे जी रैली जी कॉल ॾियूं था त 50,000 लख माण्हू 25,000 माण्हू अची गॾु थियनि था पंहिंजे हड़ा वड़ा भाड़ा भरे। त इन जो मक़सदु इहो आहे त क़ौम परस्त जेका बि सिंध परस्त सियासत आहे उन सिंध परस्त सियासत जो जेको इस्तेमालु या ज़रूरत जेका आहे उहो समाज मां ख़तमु न थी आहे, रुगो हिकमत जी ज़रूरत आहे त असां अहिड़ी हिकमत सां एतिरी वधीक जागीरदार वॾेरे जे मुक़ाबले में महिनत कयूं जो असां ग्रास रूट ते पहुचूं, माण्हुनि खे मोबिलाइज़ कयूं। अॼु बि वोट जो तनासुब जेको आहे न 28 खां 32% टर्न आउट आहे वोट जो, ऐं 65 खां 68% माण्हू वोट विझण ई नथा वञनि इलेक्शन में, छो जो माण्हू सम्झनि था त थींदो कुझु कोन्हे, इहे फोरू लुटेरा वॾेरा अची वेंदा। पर जेकॾहिं असां अहिड़ो रुझान पैदा करे वठूं समाज जे अंदरि, माण्हुनि में होप पैदा करे वञूं त उन मां 65% माण्हुनि मां रुगो 15-20% माण्हू असां मोबिलाइज़ करे पोलिंग स्टेशन ते वठी वञूं ऐं 15-20% अॻे ई अपोज़िशन जो वोट मौजूदु आहे पवंदड़ वोटनि में, त सिंध में काफ़ी सुठो ब्रेक थ्रू अची सघे थो मुंहिंजा भाउ। सो इनशाला असीं मदद कंदासीं, तव्हां असांजा मददगार थियो, आवाज़ में आवाज़ मिलायो, अलाह ताला मदद कंदो, पाण कामयाबु थींदासीं।